नाज़िन मोरो में रचना सतरफ़ा सकाफ़ती मुशायरो कोठायो वियो, जंहिंमें शाइरनि सिंध अमर जी शान में शाइरी ॿुधाई ऐं नौजवान फ़नकार दिलशेर ऐं इनायत सोलंगी गीत ॿुधाए धरती खे अज़ीम भेटा पेश कई। रिपोर्ट करे रहियो आहे अयाज़ सोलंगी। आवाज़ टीवी न्यूज़ पारा सिंध सदा आबाद हुजे जे सिरे हेठि ऐलानियल सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण जे ऐलान खां पोइ जिते समूरे सिंध में सकाफ़त जा रंग निखरी आया आहिनि, उते मोरो में बि सिंध जी सकाफ़त उरूज ते आहे। आवाज़ टीवी न्यूज़ जे सॾ ते मोरो में रचना सथ जे क़ौमी शाइरनि सकाफ़ती मुशाइरो कोठाए सिंध अमर जे शान में गीत ऐं शाइरी ॿुधाए धरती खे अज़ीम भेटा पेश करे वाह वाह कराए छॾी। में रखियो आहे सिंधियुनि संदो शान, नंढनि वॾनि जो वधी वियो आहे मान। नंढनि वॾनि सभिनि जो वधी वियो आहे मान, धरतीअ जे दुश्मन खे लॻो कहरी कान, मुख़्तियार हर मैदान मल्हाईंदासीं मौज सां। वेरी वेरी तंग कयां सिंधड़ी तुंहिंजो वीर थियां, जीजल तुंहिंजे वेरियुनि सां, जीजल तुंहिंजे वेरियुनि सां जनमनि जी जंग कयां, सिंधड़ी तुंहिंजो वीर थियां। सरती तुंहिंजी सूंह तां हिकु हिकु कुर्बान नंग कयां, सिंधड़ी तुंहिंजो वीर थियां। थर बर जो मां ओढ़े वेस, थर बर जो मां ओढ़े वेस, होशू हेमूं संग कयां, सिंधड़ी तुंहिंजो वीर थियां। ओ सिंध जा सिपाही वो सिंध पई सहे सूर, अचो सिंध बचायूं, अचो सिंध बचायूं, धारिया भजायूं। केॾो न मिठड़ो मैदान आहे, जी जल जो बचड़न ते एहसान आहे। सिंध जा सिपाही वो सिंध पई सहे सूर, अचो सिंध बचायूं। तुंहिंजी दिला कारी कारी तूं छा ॼाणी, खेत तारा चंड पानारीअ जा अथई, खेत तारा चंड पानारीअ जा अथई, जन्नतनि जा बारी बारी तूं छा ॼाणी। बहारूं जंहिंजे चोले ते भरनि थियूं बर्थ जा गुलड़ा, हवा हर रोज़ ख़ुशबूअ सां अची जंहिंखे थी विंजारे, कढे थी सींध सिंधुअ जा, रहो छोलिन जो पाए थी कुतुब तारे खे बिंदीअ जा, लॻाए निरड़ ते पंहिंजे हया हीरनि जियां सांडे, आहे सा हूर जन्नत जी, सॾाए सिंध थी नालो, सॾाए सिंध थी नालो। हो सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार, सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू। अजरक टोपी पट को कुहाड़ी पलो मियां, अजरक टोपी पट को कुहाड़ी, सिंधियुनि जी आहे सुञाणप यार। सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार, सिंधी माण्हू पधरा लखनि में। कारूं झर जा मोर बचायूं, मुर्की मुर्की कंध कपायूं, धरती तुंहिंजे सौदागर जे मुंहं ते दांगी छो न घुमायूं। निंड फिटी कर अहमद हाणे, भंडार डिंगी ॿेट बचायूं, कारूं झर जा मोर बचायूं, मुर्की मुर्की कंध कपायूं। हर मोड़ ते गोलियूं हलन, छा मां चवां ही भोगा, बेखौफ़ था खूनी घुमन, ऐं मां रहां छो माठ में। ही रोड था रत जा वहन, ऐं मां रहां अणॼाण जे, हित पाण में पंहिंजा विढ़न, ऐं मां रहां छो माठ में। सकाफ़ती मुशाइरे में आयल अदीब दोस्तनि माण्हुनि तोड़े शाइरनि आवाज़ टीवी न्यूज़ पारां ऐलानियल सकाफ़ती ॾियारे जी भरपूर हिमायत कंदे चयो त सकाफ़ती ॾींहुं ईद जे ॾींहुं जियां मल्हायो वेंदो। आवाज़ टीवी चैनल वाहिद चैनल आहे जंहिं एतिरी सारी कवरेज ॾिनी आहे, दोस्तनि खे मानू आहे, उन सां गॾु जेको कल्चर खे जहिड़े नमूने सां प्रोमोट करे रहिया आहिनि। आवाज़ चैनल जे तरफ़ां ऐं दोस्तनि रचना सत जे तरफ़ां जेको प्रोग्राम कयो वियो आहे, असां जेको आचार्य जे ॾींहं असां सभु दोस्त तयारु आहियूं, सुठे नमूने सां इहो प्रोग्राम असां मल्हाईंदासीं, नंढनि वॾनि सां गलियुनि घिटियुनि में। प्रोग्राम जे आख़िर में इहो वचन पिणु वरजायो वियो त सिंध जा वारिस आहियूं, सिंध जे इंच इंच जी हिफ़ाज़त पिणु कंदासीं। कैमरामैन जुमन सोलंगी सां गॾु मोरा अयाज़ सोलंगी, आवाज़ टीवी न्यूज़ मोरो।